शागिर्दों, अॻे क्लास में पाण BA पार्ट 3 जे सच्चा सरमस जो कलाम जो सारंग कलाम शुरू करे चुका हुआसीं। सारंग में सच्चा सरमस फरमायो हो त गुरमुख जी बाणी प्रेम विचां पढ़ण सां हक़ीक़ी बारिश जूं बूंदूं जेके आहिनि उहे छिमछिम करे वसंदियूं आहिनि। सारंग ईंदो आहे त ईअं लॻंदो आहे त ॼण साहिबु जेको आहे परमात्मा जेको आहे उहो आलम सां साणी थियो आहे, आलम ते ख़ुशि थियो आहे ऐं चौ तरफ़ हरियाली बहारी छाइजी वई आहे। इन में अॻिते हिन कलाम में फरमाए थो त प्रेमा खणी जो पणे गुरमुख जी बाणी वसाए वस करे पलर जो प्रेम सां अगरि असां गुरमुख जी बाणी पढ़ंदासीं त वस तमामु घणी बरसाति वसणु लॻंदी आहे ऐं बरसाति जो पाणी छिमछिम करे आसमान मां टिपकणु लॻंदो आहे। बूंदूं वसन विरह जूं छिमछिम मां छाणी ऐं विरह जूं बूंदियूं विछोड़े जे दर्द में जेके पिरी आहिनि उन्हनि जे अखियुनि मां पाणी ईअं वहंदो आहे जीअं बरसाति जो पाणी टमटम करे वहंदो आहे या छाणीअ मां पाणी किरंदो आहे। सचल थियो साणी साहिबु सारंग आहे। सचल उन्हनि सां साणी थियो आहे जिन जो परमात्मा सां प्यारु आहे। साहिबु सारंग आहे मतिलबु त छा आहे, सचल थियो साणी साहिबु सारंग अचण सां उन्हनि ते परमात्मा राज़ी थिए थो। मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, तूं मूं में आई ऐं मां तो में आहियां। बिजली बादल सां आहे जीअं सुम्हरी, जीअं बादल में बिजली छिपियल आहे गुम थियल आहे तीअं ए सुपरी तूं ऐं मां हिक ॿिए सां मिलिया पायूं। इन में को बि वेछो कोन्हे, का बि अलॻपन कान्हे को। वाली वसाए दर्द मंदीअ जो देस। वाली तुंहिंजे परमात्मा जे दर ते सचल सरमस इहा इल्तिजा थो करे, इहा प्रार्थना थो करे त ए परमात्मा दर्द मंदीअ जे देश खे, मूं ग़रीब जे देश खे वसाइजांइ, उते जेको सुकार कजांइ, ॾुकार हटाइजांइ। पिरी मूं परदेस उठी, मुंहिंजो पिरी जेको आहे उहो परदेस आहे ऐं उहो उथी करे मुंहिंजे देश में झटि हिते हली ईंदो। देसा देश वसी पिया रहमत जा दरिया। देश देश में रहमत जा परमात्मा जे महिरबानीअ जा दरिया वसी पिया आहिनि। गुलज़ारियूं ऐं गाह पोठनि ते पधरा थिया, चौ तरफ़ गुलज़ारी ऐं गाह लॻो पियो आहे। सारंग सारी राति रिणनि मथे, सॼी राति जेके आहे बयामान ते सारंग रेज कया आहिनि उन्हनि ते तमामु घणी जेका आहे हरियाली छाइजी वई आहे। पखनि परड़ा सोया पिरह फुटिया। सुबुह जो असर जे वेले में पखी जेके आहिनि पंहिंजा पर खोले तमामु मिठियूं मिठियूं लातियूं ॿोले रहिया आहिनि। पटनि ते पधरा थिया गुल फुल बातो भाव। पटनि ते माना मथाहनि मैदान ते चौ तरफ़ गुलनि फुलनि जी बातो बात माना अलॻि अलॻि नमूने तरह तरह जा बात बात जा गुल खिली रहिया आहिनि। नेक्स्ट आहे उतरा ओरे कई चिमकण। उतर जे पासे बिजली कड़कण लॻी आहे। उतां कयई ओचितो लस ॿेले ते लाड। उतां खां वरी ही सभु जेके आहिनि सिंध जे मुल्क जा नाला आहिनि। उतर जे तरफ़ उहो आहे लस ॿेले ते लाट, मतिलबु उते चमकणी बरसाति ॾिसण में अची लॻी आहे। मंडल थिया मकरांत गोड़नि जा गड़गाट। तरह तरह जे गोड़ बादल गरजंदा आहिनि न, ईअं लॻंदो आहे न तओ तरफ़ त गोड़ गजगोड़ करे टपकणु लॻंदा आहिनि। ककरनि मथां केच ते फड़के खाधी फाट। तमामु केच मकरान ते वॼी बादलनि वसकारो कयो आहे ऐं उते थधी थधी हवा लॻणु लॻी आहे। वरी वरिताऊं वाट सचल सही सिंध जी। चौ तरफ़ खां बरसाति वसंदी वसंदी आई ऐं लास्ट में अची करे सिंध जे मथां पंहिंजी महिरबानी कयईं ऐं उते तमामु घणी बरसाति वसी पई। अॼु पिणु पूरब पार ॾे ककर कोरिया। अॼु पिणु पूरब जे तरफ़ ककर छाइजी विया आहिनि। सारंग सूर सुरायता साजरे सोरिया। चौ तरफ़ ईअं थो लॻे त आसमान में सुर सुरायता वॼी रहिया आहिनि। सुरमंडल ऐं सारंगियूं चंग चङा चोरिया। चौ तरफ़ जेके साज़ आहिनि उन्हनि जा आवाज़ आसमान में जॾहिं बिजली बादल घटि बरसाति वधीक बरसाति छमछम वारी बरसाति पवे थी त ईअं थो लॻे त आसमान में जेके पृथ्वीअ ते असां साज़ वॼाईंदा आहियूं उहे हिकु साथ नमूने नमूने जा आवाज़ कढी वॼी रहिया आहिनि। उब उते ओरिया
तारूं तेज सां। उते आसमान में वरी घर जीअं तबले मन ढोलक जो आवाज़ु थींदो आहे, दुहिल जो आवाज़ु थींदो आहे, अहिड़ी तरह सां ढम 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 करे बरसाति वसण लॻी आहे। तमामु तेज़ रफ़्तार सां आसमान मां बादल गजगोड़ करण लॻा आहिनि ऐं तेज़ तिखी बरसाति वसण लॻी आहे। वाली वरी तूं वतन जे वस करी, ए वाली तूं मुंहिंजे वतन ते अचु ऐं उते बरसाति पवाराइजांइ। मींहं वसंदे मूं सॼण सारिया सुपिरी, छो जो मींहं जॾहिं पवे थो ओॾी महिल मूंखे पंहिंजे सॼण जी, पंहिंजे प्रिय जी जेका आहे यादि तमामु घणी अचे थी। सारंग सुबुह आयो गोड़ियूं करे गाज, सुबुह साण सारंग आयो ऐं तमामु गोड़ियूं करे गाज, तमामु तिखा आवाज़ करे बादल वसण लॻा। हारी हलिया हाज कुड़मिन हर कुले खया, हारी जेके आहिनि पंहिंजे हाज ते हलणु लॻिया ऐं किसान जेके आहिनि पंहिंजे धंधे ते, पंहिंजे पोरे ते हलणु लॻा। अवल आंधी आई पोयां जुड़ जजो, पहिरीं आंधी आई ऐं उन खां पोइ धीरे धीरे जुड़ थियणु लॻो आसमान में। न को ओली आसरो न को ओट जो, जिन जो को बि आसरो कोन्हे, जिन जी का बि ओट कान्हे, ए पिरी तूं उन्हनि जी पत रखजांइ। ॾुहिलनि ॾजो परवर थिज पटनि में, ॾुहिल उहे कमज़ोर जेके दुखी इंसान आहिनि, जिन जूं झोपड़ियूं तमामु कखायूं आहिनि, उन्हनि जी ए पर्वत उन्हनि मथाहनि पटनि ते उन्हनि जी जेका आहे रक्षा कजांइ। इहा इम्पॉर्टेंट अथव, पोएम ईंदी अथव घणेई दफ़ा। छा थो करे परवर खे, माना परमात्मा खे सचल इल्तिजा थो करे त जिन जूं झोपड़ियूं हीणियूं आहिनि, कमज़ोर आहिनि, उन्हनि जी तूं रक्षा कजां ऐं उन्हनि ॾुहिलनि, उन्हनि ग़रीब जेके दुखी इंसान आहिनि, उन्हनि जी दिलि खे ॾहकाव न ॾिजां, उन्हनि जी दिलि में पिणु ख़ुशी भरिजांइ। बेनर ना बायो त बूंदनि कई या बसि, तव्हां ईअं न सम्झो त बूंदूं वसी करे वरी बसि थी वियूं आहिनि। इझोड़ी आयो वरी वेतर वॾ फुड़ो, इझो वरी वेतर वॾ फुड़ो बरसाति पवंदो ऐं मां उन्हनि खे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशि थींदसि। पोइ थो चए त फेरियो राग ठाठ विजिन वस कया, हाणे तव्हां राज ठाठ कयो, उन्हनि जा सगुन कयो, उन्हनि जा चौतरफ़ मतिलबु उन्हनि जो स्वागत जे लाइ तव्हां खड़ी थियूं वञो। त छा थो चए त सारंग संदा साठ सर्तियूं साठण आयूं, सर्तियूं जेकी आहिनि उन बरसाति जे करे तव्हां कॾहिं कॾहिं न ॾिसंदी आहियो त बरसाति न पवंदी आहे, त उन जे करे असां हवन कंदा आहियूं, उन्हनि जे करे यज्ञ कंदा आहियूं। त बरसाति जे अचण जे करे सर्तियूं साहेड़ियूं जेके आहिनि पंहिंजो पाण में मिली करे उन जे स्वागत जे लाइ तयारी कनि थियूं। फेरियो राग सचल चए थो त हाणे उन जा अंदेशो जॾहिं लॻे थो, जॾहिं इहे असांखे सिम्टम लॻंदा आहिनि त बरसाति वसण वारी आहे, कीअं असांखे लॻंदा आहिनि, अंदेशो कीअं लॻंदो आहे त कारांइ थींदी आहे, कॾहिं गजगोड़ थींदी आहे, कॾहिं बिजली कड़कंदी आहे, त चए थो त हाणे बरसाति अचण वारी आहे। उन जी ख़ुशीअ में शादमाना कयो, ख़ुशियूं कयो, विजन वस्य कयो, छो जो चौतरफ़ बिजली कड़कण लॻी आहे ऐं तव्हां उन जे स्वागत जे लाइ उथी खड़ियूं थियो। पोइ त चए त पूरब संदे पार जा ककर कारो वार, अॼु पिणु पूरब जी तरफ़ कारूं भार मतिलबु कारा कारा ककर ॾिसण में अची रहिया आहिनि। विॼुन ऐं वॼण सां चढ़नि था चौधार, विॼुन ऐं वॼण सां, विॼुन माना बिजली कड़कण जा आवाज़ अची रहिया आहिनि चौतरफ़, ईअं थो लॻे ॼण गिंड वॼी रहिया आहिनि। उभे खे उभे सिंध जे मुल्क जो नालो आहे। उभे खे आबीदे माना उन्हीअ खे आब कंदे, उन्हीअ खे पाणी पहुचाईंदे, लधाऊं सिंधड़ीअ सार, उन खां पोइ सिंधड़ीअ जी सार, सिंधड़ीअ खे उन्हनि खे यादि कयो ऐं सिंध मथां बि बादलनि जेको आहे पंहिंजी महिरबानी कई, उते बि वसिया। सावा थिया संगार मौला संधीअ महर सां, संगार माना जेके गायूं मेंहूं चारींदा आहिनि, उहे संगार पिणु छा थियो, मौला संधीअ महर सां, परमात्मा जी महर सां उहे संगार, उहे माल वारा जेके गायूं मेंहूं चारींदा आहिनि, उहे पिणु सावा थी विया, सुखिया सताबा थी विया। महर संदा मींहं शाह वसाई शाल, सचल सरमस चए थो त चल महर संदा मींहं वसाई मुंहिंजे महर जा, उन्हनि में महर इन करे छो जो कॾहिं कॾहिं ॿोॾि ईंदी आहे, चौतरफ़ नुक़सानु थींदो आहे, त ओहिड़ी बरसाति न पवे, पंहिंजी दया वारी बरसाति मुंहिंजे मुल्क में वसाइजां,
छो जो जुड़ियल मुंहिंजी झोपड़ी बिना मुंहिंजी झोपड़ी जेका आहे उहा जुड़ियल आहे, उहा कमज़ोर आहे, बिना आधार जे आहे। इन्हीअ करे तूं मुंहिंजी झोपड़ीअ जी लॼ रखजांइ, महिर संदी बरसाति वसाइजांइ। काहिल ते कहल कंदे शाल करी वतूं। कायल ते माना मूं निर्धन ते, कायल हिते लिखियो पियो अथव, हिते निर्बल या आजिज़ प्रार्थना थो करे त मूं निर्बल ते पिणु तूं पंहिंजी कहल कजांइ, महिर कजांइ, कंदे शाल करी मतूं। करी माना परमात्मा, ए परमात्मा तूं शल मूं निर्बल जी बि पत रखजांइ, उन्हीअ ते बि पंहिंजी निगाह कजांइ। इहे थियूं 14 पॉइंट्सूं। नेक्स्ट पॉइंट जेके आहिनि पाण अलॻि नेक्स्ट पीरियड में कंदासीं। तव्हां ध्यानु ॾेई करे पढ़ंदियूं कयो। का डिफ़िकल्टी हुजे त बेझिझक मूंखां पुछंदी कयो, भले व्हाट्सअप कयो, भले मैसेज कयो, कुझु बि।